अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां शहज़ाद उमरानी। पुट पंहिंजे वालिद साहब खां सवाल कयो त कामयाब ज़िंदगी छा आहे। पीउ उनखे सम्झाइण जे करे ॿाह खां वठी कोठे ते वठी वियो। उते वञी लॻड़ उॾाइण लॻो। लॻड़ खे जो जीअं उॾारे पियो त उहो पंहिंजी बुलंदी ताईं जेतिरो धाॻो हुयो ओतिरो ई उॾे पियो। पुट हिनखे चयो त बाबा इहो लॻड़ जेको तव्हां उॾारियो था न, अगरि असां हिन जो धाॻो कटियूं त इहो आसमान ताईं पहुचंदो। बहरहाल हुनजे वालिद साहब हुनजो धाॻो छिनी लॻड़ खे छॾे ॾिनो। लॻड़ खे जो छॾे ॾिनई त लॻड़ काफ़ी बुलंदी ताईं हले वियो। उतां वञी वरी जीअं हवा जो फेराटो आयो त उहो वरी घुमाटियूं खाईंदो खाईंदो कंहिं अणॼाण जॻह ते किरी पियो। पीउ पंहिंजे पुट खे ॿुधायो त कामयाब ज़िंदगी खां असीं निकिरी ईअं लॻड़ वांगुरु थींदा आहियूं। हुन पुछियोसि त कीअं? चए पियो त असां जेतिरी बुलंदी ताईं आहियूं उहे रिश्तनि जी सपोर्ट आहे। त असां जेतिरे ताईं बुलंदी ताईं असां उॾूं था हलूं था, उहो रिश्तनि जी सपोर्ट आहे। पीउ जो सपोर्ट आहे, माउ जी सपोर्ट आहे, भाइर फैमिली मिट माइट उन सभिनी जी सपोर्ट आहे। पर असांजो जेको दिमाग़ु आहे उहो चाहींदा आहियूं त सभिनी खां अलॻि थी करे वञी उॾूं, कामयाबी माणियूं, ऐं असां उनखे कामयाबी सम्झंदा आहियूं। ऐं कामयाबी ऐं बुलंदी जो हशर तो ॾिठो त लॻड़ जो जॾहिं असां धाॻो छिगोसीं त उहो बुलंदी ताईं त पहुतो, पर पोइ वरी उनजो हशर अहिड़ो थियो जो अणॼाण जॻह ते वञी किरी पियो। त उनजो केर बि उनजी मालिकी करण लाइ कोन्हे। हिन कहाणी मां असांखे इहो सबक़ु थो मिले त जेके असांजा धाॻा आहिनि, जेके असांजा रिश्ता आहिनि, जेके असांखे मज़बूत कयूं बीठा आहिनि, त असां उन्हनि खां पाण खे छिनाए जॾहिं पंहिंजी ख़ुशियुनि जे ख़ातिर असां बुलंदी हासिलु करणु वेंदा आहियूं त अकेला ई रहिजी वेंदा आहियूं। त बहितर इहो आहे त कोशिशि कयो त सभु इन धाॻे रिश्तनि वारे धाॻनि में जुड़ियल हुजो, ऐं इन में ई असुलु कामयाबी आहे। अॼोकल्ह माण्हू ॾिसो त गोए में लॻी विया आहिनि त मूंखे माना हिन खां किरास थियणो आहे, हिन खां किरास थियणो आहे। हालांकि किरास कंहिंखां था थियो, उहे केरु आहिनि जंहिंखां तव्हां किरास थियण था चाहियो। अगरि तव्हां वटि पैसो अची वियो, किरास तव्हां करे था वञो, तव्हां पंहिंजनि खां धाॻा छिनराए वञी बुलंदी ताईं पहुचो था, पर तव्हां उते जाते पहुचो था उते माशरे में तव्हांजो पंहिंजो केर बि न हूंदो। तव्हांजे लेवल जा खणी माण्हू थी सघनि था, पर दिली सुकून जेको आहे उहो कोन हूंदो। भलो इन में आहे त असां पंहिंजे रिश्तनि खे जोड़ियूं, बीठा हुजूं ऐं पंहिंजे रिश्तनि जे धाॻे खे न टुटणु ॾियूं। ॻाल्हि मुंहिंजी सम्झ में अगरि तव्हांखे अची वई पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो ऐं पंहिंजे राय खां ज़रूरु आगाह कजो। मुंहिंजो यूट्यूब चैनल शहज़ाद उमरानी ऑफिशियल खे सब्सक्राइब कंदा। अल्लाह निगहबान।